नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरयासिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरयासिटी प्रेस क्लब आॾो JUI जे अॻवाण ऐं कारकुननि जो मौलाना खालिद महमूद सोमरो जे क़ातिलनि खे 7 साल गुज़रण बावजूद खेनि सज़ा न मिलण ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते अमीर हाफ़िज़ अहमद मरीद कारी अज़ीज़ुल रहमान अमरूटी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त 7 साल अॻु असांजे क़ाइद डॉक्टर खालिद महमूद सोमरो खे बेदर्दी सां शहीद कयो वियो, पर हुकूमत अञा ताईं शहीद इस्लाम जे क़ातिलनि खे सज़ा नाहे ॾेई सघी। हिन मां साबित थिए थो त हुकूमत क़ातिलनि जो गठजोड़ थियल आहे। इन मौक़े ते हिननि सख़्त नारेबाज़ी पिणु कई आहे, जॾहिं त हिननि वधीक ॿुधायो त भरयासिटी मां 40 गाॾियुनि जो काफ़िलो शहीद इस्लाम मौलाना खालिद महमूद सोमरो जी 7वीं वरसी में शिरकत लाइ लाड़काणो वञी रहियो आहे। रवानगी खां अॻु भरयासिटी में भरिया रोड ठारूशाह समेत ॿियनि शहरनि खां मुख़्तलिफ़ काफ़िला अची गॾु थिया आहिनि, जंहिं बाद ही लाड़काणे तरफ़ रवाना थी विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।